अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम में मांखे भली कार था चऊं। नाज़रीन, गुज़िरियल ॾींहं जे आख़िरी ॾींहं में फेटअप वारे मामले ते एक मुक़ाबलो पे नज़र आयो। वो मुक़ाबलो हो क्रेडिट खणण जो। इदारा हुजनि, हुकूमत हुजे या हुजे ऑपोजिशन, हर को इन क्रेडिट खणण में रुधल नज़र आयो त ही जेको मामलो थियो आहे इहो क्रेडिट असांखे ॾिनो वञे। बहरहाल अञा ताईं पाकिस्तान जेतोणीकि जेके समूरा हदफ़ हुआ, टारगेट्स हुआ, उहो मुकमल करण बावजूद अञा ताईं ग्रे लिस्ट में बरक़रार आहे। ॼाणा पियो वञे त हिकिड़ो जेको हिते अची करे विज़िट कयो वेंदो सिचुएशन जो ऐं ग्राउंड जी जेका सूरत हाल आहे उहे समूरियूं शयूं ॾिसण खां पोइ इहो फ़ैसिलो वरितो वेंदो पाकिस्तान खे ग्रे लिस्ट मां ॿाहिरि कढण जो। नाज़रीन, जॾहिं क्रेडिट खणण जो मुक़ाबिलो नज़र पियो आयो, अफ़सोसनाक चऊं, अलमियो चऊं त कंहिंखे बि उहा हाणोकी हुकूमत हुजे, हाणोकी ऑपोजिशन हुजे या इदारा हुजनि, कंहिंखे बि इहा ॻणती नज़र न आई त आख़िर असीं हर भेरे फेटअप में फासूं छो था। इहा बि ॻणती कंहिंखे नज़र न आई त इन जी कहिड़ी गारंटी आहे त हाणे ग्रे लिस्ट मां निकिरण खां पोइ असीं ॿीहर ग्रे लिस्ट में फासंदासीं या न फासंदासीं, इन जी केरु गारंटी ॾींदो त हाणे आख़िर असां सां इहो सिलसिलो न थींदो। 2018 में ई असीं पाकिस्तान जो जेको नालो आहे उहो ग्रे लिस्ट में विधो वियो। उन खां अॻु 2008 ऐं 2012 में बि पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट में विधो वियो। हीउ मामिलो हलंदड़ आहे। उन खां सवाइ IMF सां हिकु प्रोग्राम जी जेका बहाली आहे उहो ज़रूरु मामिलो अव्हां ताईं यादि हूंदो। अॼु जेतोणीकि कुझु देरि अॻु नाणे वारे वज़ीर पारां इहा ख़ुशख़बरी क़ौम खे ॾिनी वई आहे त हिकु ॿिनि ॾींहंनि अंदरि उहो प्रोग्राम बहाल थी वेंदो, पर ख़ुदि इहा बि ॻाल्हि उन्हनि कई आहे त कुझु ॾुखियायूं साम्हूं अचनि पियूं। बजट ते बि रेड सिग्नल नज़र आयो IMF पारां, पर एॾे ॾुखियनि फ़ैसिलनि खां बावजूदि छो न पियो हीउ प्रोग्राम बहाल थिए, को ब्रेक थ्रू छो न पियो थिए। अॼोके प्रोग्राम में उन ते बि ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ऐं उन खां सवाइ काल्ह हिकु मुल्कगीर एहतजाज कयो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं पहिरियों ॿीहर उन में इलेक्शन जी ॻाल्हि कई आहे, पर हिन भेरे वाज़े कयो आहे त रुॻो इलेक्शन न घुरिजे, इलेक्शन घुरिजे, साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन घुरिजे, न त इंतिशार लाइ तयारु रहो। ही वाज़े पैगाम आहे। ऐं हिकु आख़िरी जेको अॼु प्रोग्राम में डिस्कस कंदासीं, हिकु अहम मामिलो आहे, अहम कानून साज़ी खे वठी करे। अव्हांखे बि यादि हूंदो नाज़रीन, गुज़िरियल ॾींहंनि में या जॾहिं खां असां चऊं त हीअ रिजीम चेंज थी आहे, उन खां पोइ जेतिरा बि अहम बिल आहिनि सदर मुमलिकत पारां उन्हनि ते ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। बिना सहीअ जे उहे वापसि कया विया आहिनि। हाणे छाकाणि त कानून में, आइन में इहा गुंजाइश मौजूदु आहे त जेकॾहिं इहो सही वारो मामिलो नथो थिए त उन खां पोइ सर्टन पीरियड खां पोइ उहो कानून बणिजी थो वञे, हिसो थी थो वञे। पर उन बावजूदि हीअ जेके कंसर्न्स मुख़्तलिफ़ अहम कानून साज़ी साम्हूं अचनि था, इनखे कहिड़ो नालो ॾिजे या इन जी कानूनी हैसियत छा आहे, इन ते बि ज़रूरु अॼोके प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। ऐं ख़ुदि ऑपोजिशन पारां इन समूरे मामले खे NRO 2 जो नालो ॾिनो वियो आहे। इन्हनि समेत जेके अॼोके ॾींहं जा टॉपिक्स हुआ उन्हनि खे अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उन जो तारुफ़ सां कराईंदसि। कराची स्टूडियो मूंखे जॉइन कयो आहे सीनियर तजिया निगार आहिनि, कानूनदान आहिनि, जावेद काजी साहब मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। जावेद काजी साहब, वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। मूंसां गॾु नुसरत वाहिद साहिबा आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखंदड़, इस्तीफ़ा ॾींदड़ MNA आहिनि, मूंसां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। शाज़िया सोबिया साहिबा आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ MNA आहिनि, जेके मूंसां फ़ोन लाइन ते शरीक आहिनि। कुझु देरि खां पोइ मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ सीनियर अॻवान आहिनि, सूरत थेबो साहिबा, उहे पिणु मूंखे स्टूडियो में जॉइन कंदियूं। जेके महिमान मौजूदु आहिनि सभिनी खे भली कार थी चवां जेके प्रोग्राम में ॿियनि जी इजाज़त सां। जावेद साहब, अव्हां खां आगाज़ कयां थी प्रोग्राम जो, ऐं जेके पोयां जेके मामला आहिनि उहे बि डिस्कस कंदासीं। पर जेको अॼु मामिलो घणो ॿुधण में नज़र आयो उहो मामिलो हो अहम कानून साज़ी जो। मूं ज़िक्र बि कयो ऐं ज़रूरु अव्हां बि ॾिठो हूंदो त सदर मुमलिकत पारां ही पहिरियां बि मामला न आहिनि ऐं पोइ 2-2.5 महीननि में मुख़्तलिफ़ अहम नोईअत जा बिल आहिनि, कानून साज़ी आहे, उन ते ख़दशनि जो इज़हार करे उहे बिल वापसि था कया वञनि। कीअं, छा चवंदो हिन मामले ते, छा हैसियत आहे हिन जी कानूनी? मुंहिंजे ख़्याल में त 12 ॾींहंनि खां पोइ उहो वरी जेको आहे कानून थी वेंदो। प्रेसिडेंट जी जेका आहे हिकिड़ी अलामती पोजीशन आहे, ही इज़ सिंबल आहे उहो फेडरेशन जो। त कैबिनेट जेका आहे उहो जेको बि ॻाल्हाईंदी आहे, कैबिनेट ॻाल्हाईंदी आहे थ्रू प्रेसिडेंट। कैबिनेट वेंदी आहे, माना ही खणी सिधो वई जॉइंट सेशन में थियो आहे सॼो कुझु। हाणे ॻाल्हि सम्झणी इहा आहे त मुशर्रफ साहब आंदो नेब, ऐं उहो मुशर्रफ साहब नेब छो आंदो उहा तव्हांखे ख़बर आहे त उनखे पॉलिटिकल इंजीनियरिंग करणी, जिन माण्हुनि माफ़ियूं वरितियूं। पोइ तव्हांखे ख़बर आहे पीपल्स पार्टी में हिकिड़ो पेट्राइटा फ्रंट छा ठहियो, जंहिंमें फैसल सौदे हयात वारा हुआ, मार्जिनली जेको आहे सो जमाली साहब वञी हिकिड़े वोट तां मेजॉरिटी में वञी प्राइम मिनिस्टर थियो। पर इमरान ख़ान साहब त नेब जी पूरी जेको आहे सो फाउंडेशन ते बीठल हिकिड़ी गवर्नमेंट हुई, ऐं उनजो जेको नेब जो चेयरमैन हो पाकिस्तानी तारीख़ जो या नेब जी तारीख़ जो इंतिहाई कंट्रोवर्शियल चेयरमैन आहे। उनजूं तव्हांजूं वीडियोज़ आयूं, उनखे वीडियोज़ खणी उनखे ब्लैकमेल करे उन्हनि जेके उनखां कम वरिता विया। ऐं नेब इज़ नो लॉ,
صحیح. If you see it through the canons of the Constitution, if you see it through the canons of the Article 10A of fair trial, जेके सिटीज़न जा राइट्स आहिनि उहे आहिनि ई कोन अॻे. तंहिंजे करे हिकिड़े ऑर्डनरी लॉ खे अॻिते वधणु ॾियो, प्रोसेस करणु ॾियो, इंस्टीट्यूशन डेवलप थियणु ॾियो. वाक़ई बि वाइट कॉलर क्राइम खे जेको आहे सो खणी अचणु घुरिजे ऐं उन में उनजी जेका आहे सा जेका जेको विच हंट आहे जेको नेब वारो उहो ख़तमु थियणु घुरिजे. पर जज साहब असां सम्झो था त विच हंट वारो जेको प्रोसेस आहे उहो उनखे बुंजो मिलंदो जेके तरमीमूं थियनि पियूं, छाकाणि त जेका हाणोकी ऑपोज़िशन आहे उहे मुख़्तलिफ़ सेक्शन्स जो हवालो पई ॾिए त हिन सां पर्टिकुलर ही केसिस आहिनि जंहिंमें मरीम नवाज़ साहिबा जो ज़िक्र बि कनि पिया, राजा परवेज़ अशरफ साहिब जो ज़िक्र कनि पिया, यानी ॿिन्ही शरीफ़ ख़ानदान हुजे या ज़रदारी साहिब जो ख़ानदान हुजे उनजो ज़िक्र ॾियनि पिया, हवाला ॾियनि पिया. जेको अरशद चौधरी अरशद हो जेको नेब जो जेको जज हो जेको गुज़ारे वियो वीचारो कोविड में, मरीम नवाज़ खे त हुन छा लाइ आंदो. मरीम नवाज़ जो एॾो इहो आहे त नवाज़ शरीफ़ जी धीउ आहे. हुन केस में हुनजो त को बि जेको आहे जेका लंडन वारी प्रॉपर्टी आहे मरीम नवाज़ जो त कुझु आहे ई कोन को. उहो परवेज़ अशरफ खे त ख़ुदि ने बि जेको आहे हिकिड़े केस में फारिग करे छॾियो. त अहिड़ा केतिरा ई केस आहिनि ऐं केतिरा जेन्युअन केस आहिनि. भई अगरि तव्हां हिनखे कयो था पिया असांजे ऑनरेबल जस्टिस मक़बूल बाकर खे त सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे, माण्हुनि जो ट्रस्ट आहे ऑनरेबल जस्टिस मक़बूल बाकर. उहो त कोन वेंदो हेॾे होॾे, इंटेग्रिटी आहे माण्हू आहिनि, हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी पंहिंजी पहचान था रखनि पिया. उहो शायदि चेयरमैन निब थी कोन पियो अचे ऐं कानून कुझु तब्दील थींदा. ऐं हिकिड़ो पूरो जेको ख्वाजा सईद केस में हिकिड़ी बेल जे हवाले सां हुनजी जजमेंट आहे असांजे ऑनरेबल जस्टिस मक़बूल बाकर जी सुप्रीम कोर्ट जे हुते हिन में. त हीउ जेको नेब वारो आहे उहो त ॾाढो, आउं पर्सनली नेब में अपीयर थींदो आहियां एज़ अ लॉयर, ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे. तव्हां वारी ॻाल्हि ॿी जेका अहम आहे त उहा लेजिस्लेशन पार्लियामेंट में तव्हां बाइकाट छो कयो. तव्हांखां त बाइकाट तव्हांखे त हाणे ख़बर पई आहे, इहो त मुंहिंजी ज़िंदगी जो लेसन आहे त ज़िंदगी में बाइकाट कोन कबा आहिनि. बेनज़ीर भुट्टो 1986 में हिकिड़ो बाइकाट कयो, पूरी हिकिड़ी नई जेका आहे ब्रीड खणी अची पहुतो, एलीट खणी पहुतो. त एनीवे जेको बि पाकिस्तान हिन वक़्तु आहे, जेके बि क्राइसिस आहिनि ऐं जेको बि नेब जे हवाले सां कानून में चेंजिस पियो अचनि, आउं सम्झां थो उनखे आउं त कम अज़ कम सही पियो सम्झां. ठीक ठीक. नुसरत भाई साहबा ने हलूम था. नुसरत साहबा, आपने सुना जावेद काजी साहब को, समझते हैं कि जो तरामीम हुई हैं उनसे विच हंटिंग का एक प्रोसेस, पॉलिटिकल इंजीनियरिंग का, और ये ज़बान ज़द आम रहा, इदारों में भी ये बात आई, अदालतों में ने भी इसको डिस्कस में हुआ और कंफर्म भी किया गया. क्यों आप लोग इसके मुखालिफ हैं? क्यों नहीं चाहते कि तरामीम हो नेब कवानीन में या इलेक्शन एक्ट में? और इसके साथ साथ जो तनकीद की जा रही है, क्या सब ये भी समझते हैं कि अगर आपके पास कोई बेहतर कोई तजावीज़ थी, कोई अच्छे पॉइंट्स थे, तो आप ऐवान में बैठकर वो सारी चीज़ें रखते. अब ऐवान से बाहर बैठकर वो वैसे भी कानून बन जाना है 10-12 दिनों में. बहुत शुक्रिया नाजिया अपने प्रोग्राम में इनवाइट करने का. देखिए, मैं समझती हूँ कि इस वक्त जो सिचुएशन है तो उसमें जो नैब के कवानीन में तरमीम चाह रहे हैं ये लोग, या जो इलेक्शन में तरमीम चाह रहे हैं, या दूसरी चीज़ों में, वो आप देखें वो कर क्या रहे हैं. वो एक्चुअली वो चाहते हैं कि उनके सारे केसेस ख़त्म हो जाएं. जो शुरू से मैं ये बात कर रही हूँ, आपको शायद याद होगा, आपके चैनल पे बैठ के मैंने बारहा ये बात की कि जब ये लोग अपने जलसे जुलूस और जलसियाँ और लॉन्ग मार्च और फना इनका पता नहीं क्या क्या कर रहे थे, तो उस वक्त मेरा एक सिर्फ बात थी कि ये जो भी हो रहा है ये सिर्फ अबू बचाओ स्कीम के लिए हो रहा है, इनका कोई और मिशन नहीं है. फिर जब लोगों ने बहुत क्रिटिसाइज़ किया तो इन्होंने महंगाई का रोना शुरू कर दिया. महंगाई, इससे ये मार्च कर रहे हैं, इससे ये सब कुछ कर रहे हैं. लेकिन इनका मकसद बेसिकली यही था कि नैब को किसी तरह ख़त्म कर दिया जाए, इलेक्शन जो AVM है उसको ख़त्म कर दिया जाए, ओवरसीज़ के जो वोट देने का उनको दिया गया था हक वो ख़त्म कर दिया जाए. इस तरह की बेइंतहा और चीज़ें, ठीक, ये उसमें कामयाब हो रहे हैं. और आपने तो इस मिशन के कामयाबी के लिए पूरा मैदान साफ दे दिया उनको. जी, हमने बिल्कुल उनको साफ दे दिया. लेकिन हमारा जो एक मुतालबा है वो ये है कि जल्द से जल्द इलेक्शन हो, क्योंकि जब तक इलेक्शन नहीं होंगे और इलेक्शन फेयर हो, अब तो खैर इसमें भी बहुत ज़्यादा शक है कि इलेक्शन ये लोग खैर 1.5 साल से पहले नहीं करवाएंगे, जो बात ये कह रहे हैं. और अगर करवा भी लिए तो चूंकि AVM का ख़त्म हो गया है, चूंकि ओवरसीज़ का ख़त्म हो गया है, तो इसलिए बिल्कुल उसी तरह इलेक्शन होंगे जैसे कि पहले हुए. यानी रात के 11 बजे 12 बजे लोग अपने घर जा रहे हैं 96,000 वोट के साथ कि हम जीत गए. लेकिन जब सुबह आते हैं तो सारी काया पलटी हुई होती है. जो पिछली दफ़ा हुआ वो ही इस दफ़ा भी होगा,
کیونکہ یہ ایمانداری سے چلنے والے تو لوگ ہی نہیں ہیں، ان کے اوپر کس طرح اعتبار کیا جا سکتا ہے؟ ٹھیک، لانے لیکن کا کون ان مین کو مقصد مجبور یہ کرے تھا گا کہ وہ اس پریشر کون ڈالے گا، کون مجبور کرے گا؟ آپ لوگ تو احتجاج کرتے ہیں، پھر چلے جاتے ہیں، پھر آتے ہیں، پھر چلے جاتے ہیں. اب سمجھتی ہیں کہ اس قسم کے جو احتجاج ہو رہے ہیں آج کل، ان احتجاجوں سے کوئی پریشر حکومت پر بنے گا کہ وہ الیکشن کی طرف جائیں؟ ایسا ماحول بنے گا؟ ابھی تک تو دیکھیں، نہیں لگ رہا. اگر ہم چاہیں تو پریشر بہت شدید ڈال سکتے ہیں، لیکن اس میں جو سب سے بڑا خطرہ ہے وہ خطرہ ہمارے لوگوں کا ہے. میں لوگوں کی بات کری، عوام، فوج، پولیس، سب ہمارے اپنے ہیں. اگر اس دن پرائم منسٹر عمران خان ٹھہر جاتے وہاں پہ تو اس کے بعد کیا ہوتا؟ لیکن اب کل تو انہوں نے بڑا واضح کہا ہے کہ اگر صاف شفاف الیکشن نہیں تو پھر انتشار. اس کا کیا مطلب لیں؟ اس کا مطلب یہی ہے کہ وہ آسانی سے مان جائیں، ورنہ لوگ تو آپ کو پتا ہے بالکل بیٹھے ہیں صرف اس انتظار میں کہ خان صاحب کی طرف سے ایک اشارہ ملے. اگر جو بھی اشارہ ان کی طرف سے آئے گا تو لوگ پھر بالکل کسی بھی چیز کا لحاظ نہیں کریں گے، اپنی جانوں کا بھی نہیں. میں جس طرح دیکھتی ہوں ان کے انٹرویوز اور باتیں سن رہی ہوتی ہوں، اور جس طرح لوگوں کے اندر جذبہ ہے، دے وانٹڈ پاکستان اسٹرانگ، جو سب سے امپورٹنٹ چیز ہے. خان صاحب اور نو خان صاحب، ان کو صرف یہ ہے کہ پاکستان بچا رہے، پاکستان کی حفاظت ہو، پاکستان آگے ترقی کرے. جس طرح شروع ہو چکی تھی چیزیں، آپ کو پتا ہے، سب کچھ ہر ایک کو پتا ہے کہ کتنی ایمانداری سے وہ آدمی چل رہا تھا، کتنے انہوں نے ڈیم شروع کر دیے، کامیاب جوان، شیلٹر ہوم، پتہ نہیں کیا کیا کچھ وہ تھا جو اس سے پہلے کبھی کسی حکومت نے سوچا نہیں. آپ دیکھیں کہ کرونا کے ڈیز میں انہوں نے 12,000 روپے لوگوں کو دیے، اور لٹرلی میں نے عورتوں کو روتے ہوئے دیکھا ہے پیسے پکڑ کے، کہ انہوں نے زندگی میں کبھی اتنے پیسے نہیں دیکھے تھے. تو انہوں نے آ کے بڑی مریم اورنگزیب صاحبہ فرما رہی کہ جی 2,000 روپے گورنمنٹ اپنی طرف دے رہی ہے. 2,000 روپے کیا کریں گے؟ اچار ڈالیں گے؟ بائک تک میں پیٹرول نہیں آتا. کس قسم کی باتیں اور کس قسم کی چیزیں مجھے نہیں سمجھ آتی. یہ لوگ صرف اب بٹورنے آئے ہیں. جو کچھ وہ انسان اتنے عرصے میں کر کے چلا گیا تھا، سارا قرضہ آلموسٹ اتار چکے تھے. 20 ارب ڈالر کا تھا، جس میں سے 19 ارب کر چکے تھے، 1 ارب ڈالر رہ گیا تھا. ہماری باقی چیزیں بھی آہستہ آہستہ امپروو ہو رہی تھی. آپ کو پتا ہے کہ ہماری ایکسپورٹ کتنی زیادہ ہو گئی تھی کرونا ڈیز میں، کہ کتنے لوگوں کے ملکوں کے ایسے تھے آرڈرز جو ہمیں ملنے شروع ہو گئے تھے. آپ کا پوائنٹ آ گیا. اب ضرور آپ نے کہا کہ ہم اتنا کچھ کر کے چلے گئے اور انہوں نے آتے ہی سب کچھ خراب کر دیا. 2 مہینے میں آپ دیکھیں، 2 مہینے میں تباہی مچ تو گئی ہے. 2 مہینے ابھی میں نے پروگرام کے ابتدائی میں ذکر کیا، اور یہ بات سب سوچ رہے ہیں کہ ایف اے ٹی ایف کا کریڈٹ لینے پر تو سب آگے آگے تھے کہ بھائی 2 مہینوں کی یہ بات ہو ہی نہیں سکتی. یہ تو پچھلی کب سے کام ہوا اور اس کا یہ نتیجہ ہے. اسمبلی سے یہ لوگ واک آؤٹ کر کے چلے گئے تھے جب ایف اے ٹی ایف کی بات ہو رہی مجھے تھی. یاد ہے. یہ کس صورت میں کریڈٹ اپنے اوپر لے رہے ہیں؟ مطلب یہ سوائے اٹس اے فنی تھنگ، اس کے علاوہ اور کچھ نہیں کیا جا سکتا کہ آپ نے ڈھیلے کا کچھ نہیں کیا اس میں، اور آپ آگئے اس کا کریڈٹ لینے. بابی واہ، ٹھیک، وہ کریڈٹ نہیں دے رہے ہم ان کو، لیکن ساتھ ساتھ پھر آپ یہ تو کریڈٹ لیں کہ اگر فیٹیو والا جو کام ہے وہ 2 مہینے میں نہیں ہو سکتا، تو پھر یہ جو اتنا میس نظر آتا ہے، اتنا یہ صورتحال جو معیشت کی صورتحال ہے وہ بھی 2 مہینے میں نہیں ہو سکتی، اس کا بھی تو کریڈٹ لیں. یہ کیا ہوا کہ اچھی چیزوں کا کریڈٹ لینا ہے، باقی جو خراب ہو رہا ہے اس کا کریڈٹ نہیں لینا. آپ دیکھیں، اپنی ایکسپورٹ دیکھیں، آپ اپنی ریمیٹنس دیکھیں، آپ اپنی باقی چیزیں جو انکم، جو ٹیکس جمع کیا ہے، کلیکشن دیکھیں، ہر چیز بہترین طریقے سے چل رہی تھی اور لوگ زیادہ سے زیادہ کر رہے تھے، اس میں پارٹیسپیٹ کر رہے تھے. لیکن یہ لوگ تو ماہر ہیں کرپشن میں، یہ تو ہر حساب سے، ہر طریقے سے سب کچھ کر سکتے ہیں. مساگر ان وقت اسٹوڈیو میں موجود ہیں مسلم لیگ نون سے تعلق رکھندड़ سینئر اگوان سورت تھیبو صاحبہ. سورت صاحبہ وہاں کے ویلکم کیا تھی پروگرام میں آئیں. اساں جی گال بول اج ہلی پے پروگرام میں ایک جے اہم قانون سازی تھے پئی، ترمیموں تھن پیوں. وہاں جی اپوزیشن جے ہانے ہے وہ ان کے NRO 2 جو نالو پہ دے ॼाणाए پئی تے شریف خاندان ہوجے یا زرداری خاندان ہوجے، بنی کے کھوڑ فائدہ ملن. اصل مشن ہو حکومت میں اچن جو. مہربانی ناجا. ہاں اصل گال یہ ہے تو جڏहिं ॻाल्हायो पे तॾहिं मां ओॾीमहिल पहुती हुयमि, मूंखे देरि थी सॉरी हिन लाइ. त मां ॿुधो पे त उन पे चयो त असांजी ॻाल्हि जेकॾहिं मञो था, असांजी जेकॾहिं ॻाल्हि मञो था न त इंतिशार फैलिजंदो. हाणे हिनखे असां इंतिशार ख़ान जो नालो ॾेई छॾियूं. तव्हांखे यादि आहे त जॾहिं हिन ते कंटेनर ते वेठो तॾहिं 35 पंचर जी ॻाल्हि कई. उन वक़्त में केतिरो अवाम खे, केतिरो जेको आहे सो माण्हुनि खे, केतिरो मुल्क खे नुक़सानु पहुतो, पर हिन जा उहे 35 पंचर पूरा थिया.
हाणे बि हिन खे ही शायदि दादलो रहियो आहे, हिन जी पंहिंजी मर्ज़ी सां हिन खे अवाम त वोट कोन ॾिनो, RTS विहारे हिन खे वोट ॾेई हिन खे वज़ीर आज़म कयो वियो ऐं हिननि 4 सालनि में जेका तबाही आंदी इन जी त का ॻाल्हि कोन थो करे। जेतिरा केस मढ़िया विया अपोज़िशन ते, जेतिरियूं हिननि तकलीफ़ूं ॾिनियूं उहो ॾेई चुको न। सही। बाक़ी कहिड़ो इनारो असांखे वठिणो, असांजे त हिकिड़ी टके पैसे जी जेका आहे करप्शन साबित करे कोन सघियो आहे। हिन ते त हाणे इलाही करप्शन साबित थी चुकी आहे, हीरनि खां वठी ज़मीनुनि खां वठी अलाए केतिरी करप्शन साबित थी चुकी आहे, ज़ाहिर थी चुकी आहे। उनजो त हिसाब किताब कोन थो ॾे, 4 सालनि जी तबाही जो त हिसाब किताब कोन थो ॾे। हुकूमत में हाणे आवा बिल्कुलु वठंदासीं, पर ब्लैकमेल त हू पियो करे न, ब्लैकमेल पियो करे। त जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि मञो सही त ठीकु आहे न, त मुल्क में असां मां इंतिशार फैलाईंदुसि। इंतिशार, भई इंतिशार केरु फैलाईंदो आहे? इंतिशार को बि बहितर माण्हू कोन फैलाईंदो, को सुठो लीडर कोन फैलाईंदो। मुल्क में इंतिशार फैलाइण वारी जी सोच सही न हूंदी आहे। ठीकु, एहतजाज करण जो तव्हांखे कल्ह बि कयो न, तव्हां वटि त को माण्हू बि कोन आहे, तव्हां कल्ह बि कयो, अॻ में बि जेका धरणनि जा तव्हां ॾिनो, तव्हां सां त अवाम को निकिरे ई कोन थो। तव्हां ख़बरूं ड्राड़ूं कूड़ इन्हनि सां मुल्क न हलंदो, न इन्हनि सां पार्टियूं हलंदियूं, न इन्हनि सां एहतजाज थींदा। पाण त घर वेठे वेही ऐं जेको आहे सिनेमा शो था हलायो, इन सां जेको आहे सो न को मुल्क हलंदो, न को तंज़ीम हलंदो, घर वेठे इनकलाब न ईंदा, इनकलाब ईंदा, पर ॿाहिरां खां इनकलाब अची सघंदा। ॿाहिरां खां इनकलाब इहो कीअं साहब, ॿाहिरि वेठे इनकलाब अची सघे थो, घर वेठे जेकॾहिं एसपीजी कंदा इनकलाब नथो अची सघे। सूरत साहिबा हिकिड़ी ॻाल्हि हुननि ॿी बि कई आहे, अवां ठीकु आहे, अवां चओ था त जेको इंतिशार जी ॻाल्हि करे उनजी सोच सही कोन्हे, उहो जवाबु असीं हुन खां वठंदासीं नुसरत साहिबा खां। ॿी ॻाल्हि कनि पिया त हीअ NRO 2 आहे, हिकिड़ी ॻाल्हि हू कनि पिया त ठीकु आहे, हुननि जेका सियासी ग़लती हू मञनि न पिया, पर माहिर चवनि पिया या एक्सपर्ट सम्झनि पिया, या ख़ुदि जेके हुननि जा अॻु इतिहादी आहिनि हाणे बि उहो बि सम्झनि था त हुननि सियासी ग़लती कई आहे अवाम मां ॿाहिरि निकिरी करे, पर उनजो फ़ाइदो त अवां वठो पिया। हिक खां पोइ असांखे नज़र अचे पियो त अवाम जे जेके रिलीफ वारा मामला आहिनि उहे प्रायोरिटी में कोन्हनि, बाक़ी पोइ इलेक्शन एक्ट में तरमीम हुजे, नेब में तरमीम हुजे, ॿिया मामला हुजनि, उहे प्रायोरिटी ते आहिनि। न ईअं कोन्हे को, ईअं कोन्हे को। सभ खां वधीक जेका आहे न अहमियत जेका आहे सो मुआशियत आहे। असां वज़ीर आज़म पहिरीं तकरीर इहा ई कई हुई, सही, हमेशह इहा ई ॻाल्हि कई आहे त असां वटि हिन वक़्तु जेका इहा ॿुॾल मैशियत आहे, पर ॻाल्हि हीअ आहे त जीअं सवेर तव्हां चयो न त हू क्रेडिट वठण लाइ जेको आहे सो FAT वारो जेको आहे सो उन लाइ त तयारु आहिनि, पर हुननि 4 सालनि जी तबाही जो क्रेडिट वठण लाइ तयारु कोन्हनि के, ऐं इहो करण लाइ तयारु कोन्हनि त 2 महीननि में जेको आहे सो जादू जी लिठ सां कोन सभु कुझु थींदो। पाण आया हुआ न पहिरियां त छा चवनि, घबराना नहीं है, घबराना नहीं है। 6 महीना त असांखे घबराइण जी ॻाल्हि खे असांखे चुप करायो वियो त तव्हां जेको आहे सो कुझु बि न पुछो पुछो बि न, मीडिया ते बि कुझु कोन ईंदो। हिन वक़्तु मीडिया आज़ाद आहे, असांखां पोइ पुछे पई न, सही भई तव्हां असांखे टाइम ॾियो, बहितर न थियो त असां बि थिया आहियूं न, असां तव्हां वांगुरु ड्राड़ूं त नथा हणूं, असां त कमु था कयूं न। तव्हां जेका IMF सां जेका डील करे आया आहियो उहो त अवाम असां त भोॻियूं न। हींअर जेको कावड़ आहे जेका अवाम जी उहा त असां ते आहे न, तव्हांजो कियो करतो असां पिया भोॻियूं न, तव्हांजो कियो करतो त असां पिया भोॻियूं। मुस्लिम लीग नून जी ॻाल्हि पिया कयो, समूरी इत्तेहादी हुकूमत जी ॻाल्हि मां सॼी इत्तेहादी ॻाल्हि थी कयां, हुकूमत में त सभु शामिल आहियूं। छाकाणि त अवां जा इत्तेहादी चवनि था शादी साहिब कोन्हनि, उहे चवनि था त असीं रुॻो मशावरत लाइ आहियूं। ईअं कोन्हे को, भले हो चवनि या न कनि, पर सॼी दुनिया खे ख़बर आहे, सुञाण माण्हुनि खे ख़बर आहे, अवाम खे ख़बर आहे, सभु गॾियल आहियूं। जेको बि ग़लति सही जेको कुझु थींदो उनजो सभिनी खे भोॻिणो आहे, सही। पर असां छो ग़लति थींदो, असां इन सोच ॾे वञूं छो? असां जॾहिं सचाई सां कमु कयूं पिया, असां सचाई सां मुल्क लाइ कमु कयूं पिया, त असां बहितरी लाइ सोचींदासीं ऐं बहितर थींदो। यकीन आहे मूंखे त बहितर थींदो। ठीकु, सूरत साहिबा मां सही पिया चओ त सोच सां वॾो फ़र्क़ु पए थो, पॉज़िटिव सोच सां वॾो फ़र्क़ु पए थो। शाज़िया सूबिया साहिबा सां बि राब्तो बहाल थियो आहे। शाज़िया साहिबा, सोरठ थेबो साहिबा जो जेको मौक़िफ़ आहे उहो बि अवां ॿुधो, जंहिंजो चवणु आहे त इंतिशार वारी जेका सोच आहे उहा सोच सही कोन्हे, असीं बहितरी जो सोचूं पिया, पर सिर्फ़ु सोचण सां या सिर्फ़ु चवण सां मामला न अॻियां थिया आहिनि, न हाणे अॻियां वधंदे नज़र अचनि पिया। हेॾा ॾुखिया फ़ैसिला वठण बावजूदि अवाम तमामु घणे बार में आहे, ॾुखियाईनि में आहे, अज़ाब में आहे। एॾनि ॾुखियनि फ़ैसिलनि बावजूदि न तव्हांजो IMF प्रोग्राम बहाल थिए पियो, न अवां जा जेके अवाम जा रिलीफ ॾियण जा जेके मनसूबा या मुआहिदा उहे कामयाबु थींदे नज़र अचनि पिया। फ़ाइदो कहिड़ो ॾुखियनि फ़ैसिलनि जो?
थैंक यू नाजिया। ॾिसो सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेका तव्हां हीअ ॻाल्हि कई त असांजी तरफ़ खां जेकॾहिं अहिड़ो को मौक़फ़ आयो आहे की असां सिर्फ़ु मुशावरत जे लाइ आहियूं त अहिड़ी कोई ॻाल्हि न आहे। तव्हांखे यादि हूंदो त आसिफ अली ज़रदारी साहिब जन चयो हुयो त जेकॾहिं असां हिन हुकूमत जो साथ ॾिनो आहे त असांजे लाइ 2 टास्क आहिनि। हिकिड़ो आहे पाकिस्तान जी मईशत खे बहाल करणु, ॿियो आहे इलेक्टोरल रिफॉर्म। इहे ॿई जेकॾहिं असांजी ॻाल्हियूं पूरियूं थियूं थी वञनि, असांजा इहे ॿई टास्क पूरा था थी वञनि, थी सघे थो असां इलेक्शन कया वञूं। उन खां पहिरियों नुसरत वाहिद साहिबा जेका ॻाल्हि कई हुई त असां उहो सभु क्रेडिट हुननि खे खणणु चाहिनि था, पर वाक़ई सही ॻाल्हि आहे कि तबाही जो क्रेडिट उहो नथा खणणु चाहिनि, छो जो वो अवाम खे सिर्फ़ु इहो ॿुधाइनि था त हीअ मौजूदा जेका गवर्नमेंट आहे उन वटि वञी करे इहो मुआइदो कयो आहे, उहो अवाम खे ग़लति इंफॉर्मेशन ॾियनि था। अवाम खे ॿुधाइणु घुरिजे त इहो उन्हनि जी हुकूमत जो 2023 ताईं जो थियल मुआइदो आहे, जेको असां हुनखे था पिया ऐं हुनखे असां अॻिते वधाइण जी कोशिशि कयूं था पिया। हो अवाम खे ज़रूरु इहो बि ॿुधाइणु चाहिनि जेकॾहिं बनी ॻाल्हि खां इमरान ख़ान नियाज़ी ॿाहिरि निकिरे ऐं पंहिंजी अवाम जे विच में अची करे, पंहिंजे वोटर ऐं सपोर्टर जे विच में अची करे इहा ॻाल्हि ॿुधाए त फेब्रुअरी में में कावड़जी करे ऐं उहा किस्त जेका हुई उहा रोके छॾी, त उहा बि ॻाल्हि ज़रूरु क्लियर करनि इमरान ख़ान नियाज़ी साहब। ऐं ॿियो जेको हे फेटअप जी क्रेडिट खणण जी ॻाल्हि करनि था, मां सम्झां थी हुकूमतूं अचण वञण वारी आहे, पर जेका इहा सॼो क्रेडिट आहे उहो पूरी रियासत ते वेंदो आहे। ठीक, तो इहा शइ तव्हां ते बि लागू थिए थी। अवां बि त चयो पिया त IMF जो मुआइदो हुजे, ज़ाहिरा उहो पोइ हुकूमत करे वई, ॿिया जेके मामरान जंहिंजे करे मईशत हिन तबाही वारे किनारे थिया उहे बि पोइ गुज़िरियल हुकूमत करे वई। बाक़ी जेका सुठी शइ थिए पई, जेकॾहिं फेटअप वारो मामिलो थिए पियो या के ॿिया सुठा मामला, उहे उनजो क्रेडिट असांखे ॾियो, छाकाणि त उहो 2 महीननि में असां एतिरियूं एफर्ट्स वरितियूं आहिनि जो असां डिज़र्व कयूं था। मुंहिंजी ॻाल्हि पूरी थियण ॾियो नाज़िया। ॾिसो, मां हाणे उहा ई ॻाल्हि कयां पई त फेटअप में जेकॾहिं थियो आहे त उहो रियासत ते क्रेडिट वेंदो आहे, हुकूमत अचण वञण वारी शइ आहे, पर इन जो क्रेडिट मां पंहिंजे फॉरेन मिनिस्टर जनाब बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ऐं उन्हनि जे ऑफिस खे ज़रूरु ॾींदमि, छो जो जंहिं तरीक़े सां उन्हनि हिकु इमीडिएट एक्शन वठंदे जेके उन्हनि पंहिंजा जेके पाकिस्तान खे आइसोलेटेड कयो वियो हुयो ऐं पाकिस्तान सैंक्शन कयूं वयूं हुयूं, उन्हनि शयुनि खे बहाल कयो। सऊदी अरब जेके आहे पंहिंजी जेका किस्त वापसि वठण जे लाइ उन्हनि न कई, ऐं चाइना खां असांखे इम्दाद मिलण जो मौक़ो मिले थो, ऐं ॿियनि मुल्कनि में जेके आहिनि असांजूं MOU साइन थियण जे लाइ ऐं एक्सपोर्ट इम्पोर्ट जी ॻाल्हि थिए थी पई, बिज़नेस जी ॻाल्हि थिए थी पई। मां सम्झां थी जेकॾहिं तव्हांजो फॉरेन मिनिस्टर एॾो एक्टिव आहे त पोइ उन्हनि ॾे वञणु घुरिजे, छो जो उन्हनि जे इन्हनि दौरनि जे करे ई मुंहिंजे ख़्याल में असां हिन ग्रे लिस्ट में मां ॿाहिरि निकिरी सघिया आहियूं। ठीक शादी साहिबा, काज़ी साहिब ॾे वेंदमि। काज़ी साहिब, हाणे रुगो तव्हांजी नज़र समूरी शयुनि ते आहे, रुगो फेटअप वारो मामिलो कोन्हे। जीअं ॼाणायो वियो त जेका फॉरेन ऑफिस मुख़्तलिफ़ विज़िट्स प्लान कया आहिनि या करे चुकी आहे, हिकु त एतमाद बहाल थियो आहे मुख़्तलिफ़ मुल्कनि में, दोस्त मुल्कनि सां बि जेको सिलसिलो जेको किथे लॻे पियो किथे डेडलॉक आहे उहो बि बहाल थियो आहे। उनजो फ़ाइदो कीअं कैलकुलेट कंदासीं? मुज़ाहिरा उहे रिज़ल्ट्स ते कैलकुलेट कंदासीं, मुज़ाहिरा अवामी रिलीफ ते कैलकुलेट कंदासीं, उहो छो न पियो नज़र अचे या अवांखे लॻे पियो इम्कान आहे इंडिया में? स्लो प्रोसेस, कोई बर्क आहे मेरी जानब यदे बेज़ा लेकर वारी ॻाल्हि आई कान, मूसा वारी लठा वारी ॻाल्हि कान। 2 सालनि में 3 सालनि में जेको ॿेड़ो ॿोड़ियो, अचानक 2 महीननि में हिननि जेको आहे सोची तबाही कई, इहो त आहे ई कोन। 3.5 सालनि में हिननि जेको कयो, हिननि खे जेको वरी पोयों मिलियो, नवाज़ शरीफ़ साहब वॾा कर्ज़ वरिता, ज़रदारी साहब वॾा कर्ज़, मुशर्रफ साहब त माना जेको आहे जेको डॉलर आयो पियो। लुक, असीं एज़ अ स्टेट आहियूं छा? असीं एज़ अ स्टेट जेको 1980 खां पोइ 82 खां पोइ जनरल ज़ाल कयूं, जंग विढ़ो, जंग विढ़ायो, हेॾे जंग होॾे जंग, हिते वार हुते वार, ऐं अमेरिका जो फ्रंट लाइन स्टेट जी डॉलर वठो डॉलर वठो डॉलर वठो, इकोनॉमी त असां स्टेब्लिश ई कान कई। उहो टके वारो जेको आहे उहो टको जेको आहे बांग्लादेश वारो असांखे टके जो करे छॾियो अथनि। इवन वञो $600 बिलियन जेके आहिनि से इंडिया वटि जेके आहिनि से फॉरेन रिज़र्व्स आहिनि करेंसीअ जा, बांग्लादेश वटि 40 अरब, असां वटि का आई शइ कान। असां वटि आहिनि त चाइना कुझु कर्ज़ ॾिनो, सऊदी अरब कुझु कर्ज़ ॾिनो। नो, यू हैव टू थिंक सीरियसली। हीअ रियासत जेका आहे 1971 में टुटी वई, उहो त हिकिड़े बंगालियुनि वारो हिसाबु किताबु, हीअ इकोनॉमी टोड़ींदी, क्रश कंदी। सोवियत खे कंहिं टोड़ियो? सोवियत खे पंहिंजी इंटरनल पुअर बैड इकोनॉमी टोड़ियो। जेको आहे हाणे रियलाइज़ेशन आहे, एस्टेब्लिशमेंट में रियलाइज़ेशन आहे,
जेके आहिनि जेके बि लंगड़ियूं लूड़ियूं जमूरियूं कुवतूं आहिनि PML आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी ॿिया जेके बि अलायंसिस में वेठा आहिनि जेके कल्ह हुन सां गॾु वेठा से हेॾे अची विया हुननि खे हेॾे खणी आणण वारो केरु हूंदो वरी बाद में था ॻाल्हायूं पिया नाउ यू हैव टू कंसिस्टेंटली गो दिस वे फॉर 10 years इलेक्शन खटनि पिया इमरान ख़ान साहिबु कल्ह जेको राति जो 9 खां जेको ॾिनो हुअईं जेको ॿुधाईं पिए घणा 3000 4000 माण्हू घणा वॾे वॾे शहरनि में ख़ान साहिबु इंतिशार फैलाए जेको कुझु करे ख़ान साहिब जो जेको आहे सो को अंदरि वेठो दुश्मन अथसि जंहिं हुन खां बाइकाट करायो असेंबली में ख़ान साहिब जेको अंदरि वेठो दुश्मन अथसि जेको 24-25 जो हिसाबु किताबु हीअं कराइनि ख़ान साहिब खां अंदरां ई वेठा ग़लतियूं कराइनि उहो अंदरां ग़लतियूं केरु पियो कराए हुनजी हवा पिया था कढनि छाकाणि ख़ान साहिब खे जिन ठाहियो ख़ान साहिब जी हवा बि उहे ई कढंदा ऐं उहो कढनि पिया द थिंग इज़ दैट असांजी इकोनॉमी सफ़ा वेही हिकिड़े अहिड़े टाइम में दुनिया इज़ इन डीप क्राइसिस इन्फ्लेशन वर्ल्ड लेवल ते इन्फ्लेशन सही गर्मी पद वर्ल्ड लेवल ते गर्मी पद है फूड क्राइसिस ग्रेन पियो खुटे जेको वर्ल्ड जो चौथो वॾो जेको लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे ग्रेन जो कणक जो यूक्रेन में वॉर लॻी पई आहे ब्लैक सी ब्लॉक लॻो पियो आहे ॿाहिरि वञी कोन थो सघे पियो इथोपिया में हेॾे जेको अफ्रीका में कहत अची वई आहे ऐं तव्हीं वेठा हिते ॻाल्हियूं कयो अजीब क़िस्म जूं तंहिंजे करे मुंहिंजे ॻाल्हि में तौबा तौबा कयो रियासत जा जेके मरवज जेके तरीक़ा आहिनि वर्ल्ड जे अंदरि उनखे उन रियासत सां हलायो ठीक वे फॉरवर्ड इहो ई नज़र अचे पियो नुसरत साहिबा क्या कहेंगी एग्री करती हैं आप कायद साहब उन्होंने बड़ा तफसीली सब कुछ बयान किया कि इस वक्त तो सबको मिलकर इंतशार की बातें करने के बजाय संजीदगी से बड़ा इन सारे मामलात को देखने की ज़रूरत है हम इतने अरसे से क्या कर रहे थे अभी जो आप कह रही हैं कि वो कमरे में बैठे हुए हैं वो निकल नहीं रहे वो अवाम में नहीं आ रहे वो कोई वो नहीं कर रहे वो शायद डरपोक हैं या व्हाटएवर जो भी वो सिर्फ इसीलिए हो रहा है कि इंतशार ना हो हम अपनी बात मनवाने के लिए बिल्कुल पीसफुल प्रोटेस्ट कर रहे होते हैं वो महंगाई जिसके लिए ये लोग रोते रहे कि महंगाई 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 असल में तो इन्होंने अपने अब्बू बचाओ स्कीम को पूरा करना था वो हो गया पूरा अब ये कहेंगे कि जी प्रूफ कौन सा मिला तो इनके प्रूफ कब मिलते हैं ये या तो ये आप बता दें मुझे पिछले 3 साल में कोई सरकारी बिल्डिंग जली हो ऐसी जिसमें प्रूफ हो इनके ज़माने की आप देख लें कितनी हर वक्त बिल्डिंग्स चलती थी जरदारी साहब का पूरे के पूरी वैन गायब होगी तो ये वो लोग हैं जो हर तरीके से पाकिस्तान को नुकसान पहुंचाया इन लोगों ने और इकोनॉमी की जहां तक आप बात कर रही हैं जवाब मुकम्मल थे देखें इकोनॉमी की जहां तक बात कर रही हैं वो आप देखें कि हमारी इकोनॉमी 6% पे थी इस वक्त कोरोना के बाद इंडिया जैसा मुल्क -7 पे था अमेरिका -13 पे था हम 2 पे थे और आस्ता आस्ता हम 6 पे चले गए जिसको सबने एक्नॉलेज किया ये नहीं कि इसको किसी एक ने एक्नॉलेज किया इसको पूरी दुनिया ने एक्नॉलेज किया कि हम इस वक्त 6 पे थे 6 पे जाना बहुत बड़ी बात थी पाकिस्तान कभी भी इतनी तरक्की के उसमें ऊपर नहीं गया है तो हम तो चाहते हैं कि पाकिस्तान तरक्की करे हम तो चाहते हैं आप देखिए महंगाई कहाँ पहुंचा दी उन्होंने 2 महीनों में क्यों ऐसी क्या वजह हुई थी जो प्राइम मिनिस्टर थे हमारे वो चाह रहे थे कि टैक्स ज़्यादा लगे लोग टैक्स थे उससे वो सब्सिडी दे रहे थे जो हमें रेमिटेंस मिल रही थी बाहर से उस पर वो सब्सिडी दे रहे थे अवाम को उन्होंने रिलैक्स रखा हुआ था कि बहुत ज़्यादा चीज़ें महंगी नहीं है यही IMF उस वक्त भी थी ना कोई अलग से तो IMF नहीं है किसी और मुल्क की और किसी और जगह की यही IMF प्राइम मिनिस्टर को भी प्रेशर कर रही थी लेकिन वो बार बार उसको कह रहे थे कि मैं अपने लोगों को जिंदा दरगोर नहीं कर सकता अब क्या हो गया है जिससे बात करो वो रो रहा है जिससे बात करो वो रो रहा है कि वो 2 वक्त की रोटी से 1 वक्त के खाने पे आ गए ठीक एक आदमी की अगर 9,000 या 20,000 रुपए तनख्वाह है तो मुझे बताएं वो सिर्फ खाना भी अगर उसने करना हो तो वो उसमें नहीं कर सकता पूरा जो ग्रोसरी आपके घर में 5,000 की आती थी वो 20 और 25,000 में आ रही है जाहिर है आपकी बातों से लग रहा है कि आपका सेटिस्फेक्शन जब आप लोग गवर्नमेंट जो बातें सारी आपने बताई अब हम भी डिसएग्री कर सकते हैं जो दूसरे पैनलिस्ट सबकी अपनी राय होगी आप खुद सेटिस्फाई हैं कि ये सारी बातें आप बता रही थी कि अगर ये सिलसिला कंटिन्यू रहता नो कॉन्फिडेंस नहीं आती और सिलसिला चलता रहता तो इस किस्म के क्राइसिस नहीं होते क्योंकि हुकूमत में होते हुए आपके वजीर खजाना हो आपके दूसरे मामलात हों वो हमें कुछ और बताते थे इवन प्राइम मिनिस्टर साहब इमरान खान साहब जब प्राइम मिनिस्टर थे वो हमें कुछ और बताते थे लेकिन आप कुछ और ही कहानी बता रही हैं मुझे समझ नहीं आ रही कि किस दौर की कहानी आपको नहीं पता कि 6% पे हमारी इकोनॉमी ये सिर्फ मैं नहीं कह रही नहीं आप सेटिस्फाइड हैं फिर मरियम औरंगजेब ने खुद तस्लीम किया है कि पेट्रोल इस वक्त जब हमारे दौर में पेट्रोल उस वक्त सस्ता तरीन था दुनिया के मुकाबले में फिर बिलावल ने तस्लीम किया कि दौरे रूस जो है वो बता के किया था और वो ठीक था
پھر مفتہ اسماعیل نے تسلیم کیا کہ اسٹیٹ بینک کو بیچا نہیں بلکہ اس کو انڈیپینڈنٹ کیا. میں کیا بتا رہی ہوں آپ کو, اسمارٹ لاک ڈاؤن کی پوری دنیا نے تعریف کی. میں بتا نہیں رہی ہوں, یہ فیکٹس ہیں سارے جو ہمارے پرائم منسٹر نے اور ان کی ٹیم نے مل کے اس پاکستان کو اوپر لے جانے کی کوشش کر رہے تھے. آپ کے یہ سارے بتانا فیکٹس نہیں ہے, ہمارے یہ فیکٹس ہیں. عوام نے بھی سنے, ہمارے پینلسٹ نے بھی سنے. اب آپ سمجھتی ہیں کہ اگر الیکشن ہوتے ہیں اور اس کے بعد بھی اسی پلان کے ساتھ اسی طریقے سے آپ لوگ حکومت کریں گے؟ دیکھیں اگر الیکشن ہوتے ہیں, بات تو یہ کہ اگر الیکشن ابھی تو نہیں ہوں گے, ڈیفینیٹلی یہ لوگ 1.5 سال سے پہلے نہیں کریں گے, ہم جتنا مرضی ان کو پریشرائز کر لیں. اور اگر ہوں گے تو یہ اپنی وہ تمام بے ایمانیاں دوبارہ کریں گے جو کر چکے ہیں, کیونکہ اے ایم انہوں نے ختم کر دیا, اوورسیز کا انہوں نے ختم کر دیا ہے. تو جب وہ ہماری امینڈمنٹس کو یہ ختم کر چکے ہیں تو یہ کس طرح ہم کیسے ایکسپیکٹ کریں کہ یہ فیئر الیکشن کروا. ٹھیک نصر صاحب پوائنٹ ٹیکن. شاہجی شوبیہ صاحبہ چھا چوندو छाकाणि त ही बार बार इहा ॻाल्हि कंदा आया आहिनि त असां हिकिड़े ट्रैक ते हलूं पिया ऐं डी ट्रैक असांखे जेकॾहिं न कयो वञे हा त मुल्क जा हालात अॼु ॿिया हुजनि हा. हाणे अव्हां खां ही मुख़्तलिफ़ सवाल ॿिया बि थिया आहिनि, अव्हांजो होमवर्क छा हो, समूरी ॻाल्हि मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाइजो त ही जेका हाणे सिचुएशन आहे फ़र्क़ु छा आहे. 2 महीना थिया आहिनि, ठीकु आहे, अव्हांखे वक़्तु मिलणु घुरिजे, पर जेका पोइ हुकूमत हले पई ऐं जेका हाणे अव्हांजी हुकूमत आहे, तव्हांजी हुकूमत, इन में फ़र्क़ु छा आहे? अवाम खे नज़र न पियो अचे? ॾिसो नाज़िया, सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा त जेका ॻाल्हि हींअर नुसरत साहिबा कई त बिल्डिंग सड़ंदियूं हुयूं, त तव्हांजो त बिलियन फ्री सुनामी हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो जंहिंजे लाइ त तव्हां हाणे पूरे जंगलनि खे, जंगल जेके आहिनि उन्हनि खे साड़े छॾियो आहे ताकी तव्हांजो रिकॉर्ड सड़ी वञे, तव्हांजो इहो बि क्लू न मिले. BRT ते तव्हां स्टे वरितो आहे, इहो बि ॿुधायो. ऐं उन खां अलावा जेकी तव्हां फरागोगी खे तव्हां रवानो कयो हितां इज़त सां, उन जो बि तव्हां थोरो क्रेडिट खणी वठो, उन जो बि ॿुधायो त उन जे लाइ एक्स प्राइम मिनिस्टर नेशनल TV ते वेही करे उन जे लाइ एक्सप्लेनेशन छो ॾियनि पिया. ऐं इहे सभु शयूं जेके आहिनि हिननि के इंतिशार फैलाइण या इल्ज़ामात जी सियासत करणु ईंदी आहे, इन खां अलावा ॿियो कुझु न ईंदो आहे. असां पहिरियों बि इहा ॻाल्हि कईसीं त जेका PTI गवर्नमेंट IMF करे रही आहे डीलिंग, उन में हिननि जो एतिरो हिननि ख़राब डील कई आहे छो जो इन जी इहा ई ॻाल्हि इमरान खान नियाज़ी करे चुको हुयो. त मूंखे ख़बर हुई त मुंहिंजी गवर्नमेंट वञण वारी आहे, मूंखे अगस्त में ख़बर पई, मूंखे जुलाई में ख़बर पई. जॾहिं तव्हांखे ख़बर हुई ऐं IMF तव्हां सां नाराज़ बि हुयो, तव्हांजी किस्त बि रोकी हुई IMF, त पोइ तव्हां पेट्रोल, गैस, बिजली सस्ती छो कयो पिया, त जंहिंजे करे सॼो बर्डन जेको आहे उहो अॻिते अचण वारी गवर्नमेंट जो तव्हांखे त अॻ में खां ई ख़बर पइजी चुकी हुई त तव्हां वञण वारा आहियो. त अॻिते अचण वारनि जे लाइ तव्हां माइंड छो लॻायो पिया? तव्हां छो न आवाम जे लाइ सोचियो हुयो उन वक़्तु? तव्हां छो न उन वक़्तु आवाम खे रिलीफ ॾियण जो सोचियो हुयो? तव्हां हिन वक़्तु तव्हां चओ था त कोरोना में तव्हांजी आदत रही आहे PTI वारनि जी त हमेशह तव्हां ॿियनि जो कयल कम जो क्रेडिट खणंदा आहियो. जॾहिं जनाब मुराद अली शाह साहब कोरोना में लॉकडाउन कयो त पहिरियों तव्हांखे ख़राबु लॻो, जॾहिं पूरी दुनिया ऐं वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन उनखे एप्रिशिएट कयो त तव्हां चयो इहो असांजो क्रेडिट आहे. कोरोना जो फंड सॼो तव्हां खाई वियो, उन जे लाइ तव्हां कंहिंखे बि एक्सप्लेनेशन न ॾिनी, उन जे बारे में कोई ज़िक्र न आहे. पंहिंजे जेके कयल इन्हनि जा करप्शन आहे, करप्शन में असां 114 नंबर खां 127 नंबर ते अची वियासीं, उन जे बारे में हे न ॻाल्हाईंदा. इन शयुनि जे लाइ जेकॾहिं ॾिठो वञे त असां वटि हिन वक़्तु ॾाढो असांजे मथां टफ टाइम आहे ऐं इंशाल्लाह असां इन शइ ते कंट्रोल करे वठंदासीं. ॾुखिया ऐं मुश्किल फ़ैसिला करण जो वक़्तु हुयो, बजट असांखे आणणो हुयो, बजट पास कराए जीअं ई असांजी मुंहिंजे ख़्याल में रिलीफ मिलंदो आहे असां आवाम खे सभ खां पहिरियों रिलीफ ॾींदासीं. ठीकु उहा ई अवाम वारी ॻाल्हि त अञा वक़्तु करिणो, इंतज़ारु करिणो पवंदो, पर का डेडलाइन कोन्हे त अवाम ॾिसे त पियो, अवाम निहारे पियो. ऐं गॾोगॾु ही बि तयारु आहिनि त असीं एहतजाज बि पंहिंजो जारी रखंदासीं, हूंदो ऐवान खां ॿाहिरि पर उहो जारी रहंदो. त सर्वाइवल प्लान छा हूंदो इन माशी प्लान सां गॾोगॾु? ॾिसो हमेशह जीअं न नुसरत ॻाल्हि कई त असां त बसि वॾी खीर जूं नदियूं वहाए छॾियूंसीं, माखियूं नदियूं वहाए छॾियूं, हीअ अची ऐं तबाही करे विया. IMF सां डील हिननि कई हुई न, मुआइदो हिननि कयो हो न, असां त न कयो. जीअं हुन शाज़िया चयो त जॾहिं हिनखे ख़बर पई तॾहिं जेको आहे सो हिन जेको आहे सो सब्सिडीज़ ॾियण जी कोशिशि कई, यानी त अॻी हुकूमत अचे त उन ते वधीक बर्डन पए. माना तव्हां मुल्क लाइ त न सोचियो न,
तव्हां मुल्क लाइ न सोचो, इन लाइ सोचो त बर्डन हुन ते पए त जीअं आउं जेको आहे वधीक सचड़ो थी ठीकु, पर हित में अचां। तव्हांजो होमवर्क शायदि पूरो न हो, इन करे मूंखे अंदाज़ो उन वक़्तु न पियो थियो त छा थिए पियो। न, बर्डन जी तयारियूं थियनि पियूं, हिकिड़ो बर्डन असांजे लाइ तयारु थिए पियो, छा होमवर्क न हो पूरो? ॾिसो न, ईअं कोन्हे को, ईअं बि कोन्हे, पर तबाही घणी फैलियल हुई। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त कर्ज़नि जी ॻाल्हि जीअं चयो अदा त नवाज़ शरीफ़ बि वरिता, ॿियनि बि वरिता, मुशरफ बि वरिता, पर तारीख़ पाकिस्तान जी तारीख़ में एतिरा कर्ज़ कंहिं बि कोन वरिता, पर हिकु सिर बि कोन लॻी। असांजी हुकूमत में तरक़ियाती कम थिया, रोड रस्ता ठहिया, बिजली जेको आहे सो जा कारखाना ठहिया। हिते त हिकिड़ी सिर न थी सभु हिन तबाही जे भई। हाणे हिकिड़ी हुकूमत आई आहे, कमु करे पई, ज़ाहिर आहे उन में इन्वेस्टर ईंदो, तव्हांजी मुल्क में तरक़ी थींदी, बहितर हिकिड़ो एतमाद जो हिकिड़ो रिश्तो बहाल थींदो, ऐं हुकूमत उहा जेका उनखे ख़बर आहे त असांखे कमु कीअं करिणो। पर इन विच में अवाम सां जेको अवांजो रिश्तो आहे एतमाद वारो उहो न ख़राबु थी वञे। काई साहब ही ॻाल्हि सो जेको पेट्रोल आहे उहो इंडिया में जेको आहे श्रीलंका में 500 रुपया लीटर पेट्रोल को, पाकिस्तानी 500 में पेट्रोल कोन थो मिले पियो। अमेरिका में मूं तव्हां कयो 1200-1000 रुपयो जेको आहे सो गैलन आहे जेको आहे सो पेट्रोल। Now thing is that IMF वारी जेका ही पॉलिटिकल लाइन पिया ॾियनि जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PML वारा त ही करे असां त कोन कयो, तव्हीं बि कयो आहे। बिल्कुलु तव्हां बि इहो ई साॻियो ई मुआहिदो कयो आहे जेको जंहिं मुल्क जी इकोनॉमी हीअं वेही वञे उनजो IMF इंटरनेशनली इट्स अ वर्ल्ड स्टेट बैंक। तव्हांजा जॾहिं बैलेंस ऑफ पेमेंट में इशूज़ ईंदा तव्हांखे डॉलर खपंदा, इकोनॉमी त उन्हनि विहारी न, हुकूमत विहारी न, जुदा पॉइंट ज़िम्मेवार इकोनॉमी जे पॉइंट ॾिसो, इकोनॉमी ते ॾिसो तव्हां हींअर वेठा आहियो, तव्हां जेको आहे सो नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर ख़तमु करे सघो था। अॼु बि तव्हां जेके डिफेंस एक्सपेंडिचर्स वधाया आहिनि, केरु कराईंदो इहो सच? मां त कोन कराईंदुसि। ॾिसो जेको बि आहे जेको पर कैपिटा इनकम पाकिस्तान जा साउथ एशिया में सभु खां वॾा, ऐं तंहिंखां पोइ इन बहस में कोन था वञूं पिया, असीं अञा अॻिते वधणु था चाहियूं पिया। द थिंग इज़ दैट त तव्हीं FATF करे आहियो, वेरी गुड। जेको नवाज़ शरीफ़ चयो पियो असां वर्ल्ड में आइसोलेशन पे पिया वञूं, तव्हां महिरबानी करे उन डॉन लीग करे नवाज़ शरीफ़ ॿेड़ो छॾियो, इंजीनियरिंग करे इमरान ख़ान खे खणी आयो ऐं इमरान ख़ान ताईं ॻिचे में पइजी वियो। हीअ सभु इंजीनियरिंग बंदि कयो। हीअ जेके बि आहिनि, जेके बि डेमोक्रेटिक फोर्सिस आहिनि, हीअ जेके बि असांजो कॉन्स्टिट्यूशन 1973 कॉन्स्टिट्यूशन आहे, जेका बि इंटरप्रिटेशन सुप्रीम कोर्ट करे पई उन ते तनक़ीद कयो, अॻियां कयो, पोयां कयो, अचो इंस्टीट्यूशन्स बिल्ड कयूं ऐं हीअ इकोनॉमी ओवर। ऐं नाजिया, दिस इज़ नॉट अ टाइम दैट यू नीड टू ग्रो इकोनॉमिकली। तव्हांजो हिन वक़्तु टाइम आहे, तव्हां सस्टेन कयो। तव्हां कणिक जा क्राइसिस पिया अचनि, तव्हांखे जेको आहे सो अफ़गानिस्तान सिमगल थी थिए पई। अफ़गानिस्तान इज़ नॉट माई इशू, अफ़गानिस्तान इज़ अ वर्ल्ड इशू। उन लाइ अचो, खणी अचो, एड खणी अचो, असीं ॾियो। प्रायोरिटीज़ हुकूमत में हूंदे कुझु ॿियूं हुजनि थियूं। प्रायोरिटीज़ हिन वक़्तु इहे आहिनि त पाकिस्तान में हीअं ज़बरदस्त कहत अचण वारी फूड क्राइसिस पिया अचनि, तमामु ख़तरनाक। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजी मैंगो जी 50% प्रोडक्शन घटिजी वई आहे। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे पाणी जेको आहे ख़तमु थी वियो, हेठि हली वई आहे पाणी सॼी करे, समुंड इंट्रूड पियो करे। इहे सभु क्राइसिस आहिनि घटि, ऐं पूरो वर्ल्ड हिन वक़्तु क्राइसिस में आहे। अमेरिका जे अंदरि 8% इन्फ्लेशन आहे, जेका 1% उते 0.8%। यूरोप जे अंदरि इन्फ्लेशन आहे। छो इन्फ्लेशन आहे? बिल्कुलु ठीकु आहे, पर काई साहब हिते मसला इन करे बि थियनि पिया जो असां वटि हर मामले में जेके मामलनि ते सियासत थिए पई उहो बि हिकिड़ो इशू नज़र अचे पियो। सूरज साहिबा हिकिड़ो पॉइंट अवां बि जीअं उथारियो ऐं काई साहब एग्री कनि पिया त ज़ाहिर आहे हिकिड़ो ग्लोबल फिनोमेना आहे, ज़ाहिर आहे हिकिड़ो आलमी मसइलो आहे। पर काल्ह असीं ॾिठोसीं जॾहिं अवां ऑपोज़िशन में हुया त उन वक़्तु इन ई आलमी सूरत हाल ते अवीं रोडनि ते हुआ, एहतजाज बि कया पे, महांगाई मार्च बि कया पे। उन वक़्तु छो न पे सम्झ में आयो त ही बाबा अवामी आलमी मसइलो आहे। उन वक़्तु ऑपोज़िशन में हूंदे कुझु ॿियो रूप आहे और हुकूमत में हूंदो कुझु ॿियो आहे। पहिरें ॾींहुं हिन हुकूमत जेका इमरान ख़ान जी हुकूमत हुई उनखे ऑफर कयो त अचो त माशी जेको आहे सो कयूं ठाह, जेको असां मीसाके जमहूरियत कयो, अचो त मइशियत मीसाके कयूं। इहो पहिरें ॾींहुं कयो, बिल्कुलु पहिरीं, पर आख़िरी ॾींहुं हुया इदारनि खे न उन ॾींहुं बि असांजी इहा हुई। पर छा आहे त उन वक़्त में वज़ीर आज़म अपोज़िशन खे हथु ॾियण लाइ बि तयारु कोन हो। न ॻाल्हि हुकूमत आहे न, ॻाल्हि हुकूमत ठाहियो न, तव्हां हुकूमत कयो न, पर तव्हां हिकिड़ो जमहूरी तरीक़े सां कयो न। तव्हांखे बजाए जमहूरी तरीक़े सां हुकूमत हलाइण जे तव्हां रुॻो उन ते इंतकामी कार्रवाइयूं कयूं। तव्हां अहिड़े क़िस्म जी हुकूमत हलाई त जंहिंमें तव्हां हुकूमत जी मइशियत ॾे न
मुल्क ॾे न अवाम ॾे न इहो इन ते तव्हां फोकस रखियो त कीअं जेको अपोज़िशन खे कुचलिजे ठीक पर कीअं हाणे उनखे उहे क्रेश इल्ज़ाम कजे अवां ते बि असां लॻनि त पिया, उनखे अवां ऑफर बि कयो शुरू उहे पहिरें रिवायती ॾींहं तरीक़नि सां पहिरें अॻियां ॾींहं खां अचो वठी पिया। पहिरें ॾींहं खां वठी असां इहो ई ऑफर कयो इन्हनि खे त असां जेको आहे ॾिसो न असां को RTS विहारे त कोन आया हुआसीं न असां त हिकिड़ो जमहूरी तरीक़े सां आया हुआसीं न ही गैर हिकिड़ो वोट चोरी करे RTS विहारे कंहिं कुवतुनि जे कुवतुनि सां आयो पर उन जे बावजूद बि असां चयो त अचो त जमहूरियत खे मज़बूत कयूं अचो त पार्लियामेंट खे मज़बूत कयूं पर हुन इहे करण न ॾिनो हथु मिलाइण लाइ तयारु कोन रहियो पोइ ही ज़रूरी हो नो कॉन्फिडेंस जेकॾहिं जमहूरियत खे मज़बूत करणो आहे चओ पई त गॾिजी करे असीं अॻु बिल्कुलु पहिरें ॾींहं ज़रूरी ते हो, कई बिल्कुलु त पोइ ज़रूरी इन्हनि हो। सां गॾु वेही छो रहो त हिकिड़ो हू चवनि था त असीं ट्रैक ते उन ई शइ खे असीं कॾहिं ठीकु मिलण कयूं पिया। गॾु वेहण लाइ तयारु ई कोन हो वधी रहिया ठीकु, हिकिड़े ॾींहुं हिकिड़े लम्हे लाइ बि तयारु कोन हो तव्हांजी आॾो आहे सभु शयूं ठीक नुसरत साहबा का जवाब वठूं था नुसरत साहबा क्या कहना चाहेंगी इस पर कि इस वक्त जो वक्त है सूरत हाल है इस वक्त सबको मिल बैठना होगा क्या पाकिस्तान तहरीक इंसाफ इस मिल बैठने के लिए बात सुनने के लिए क्योंकि थ्रू आउट ये तो सबने ज़ाहिर नोटिस किया कि शिकायत ये अपोजिशन की जानिब से आती रहती थी कि एक साथ बैठने के लिए तैयार नहीं थे आप लोग तो अब आप लोग इस सूरत हाल को देखते हुए वापसी का कोई इरादा ऐवानों में कोई मुज़ाकरात का कोई रास्ता या आप लोगों ने माइंड बनाया हुआ है कि अब सड़कों पर जो एहतजाज का रास्ता है उसी को आगे करना है? ठीक नाज़रीन नुसरत से नुसरत वाहिद साहिबा सां राब्तो मुनक़िद थियो आहे शाज़िया साहिबा सां गॾु मौजूद आहिनि शाज़िया साहिबा इहो ई सुवालु अव्हां ॾों रखंदसि त हाणे छा अव्हां अहिड़ी का आछ वरी कंदो उन वक़्तु अव्हां ऑपोज़िशन में हुया जॾहिं वक़्तु इहा आछ थी सभिनी खे यादि आहे पर हाणे इतिहादी हुकूमत में आयो जेका वक़्त जी ज़रूरत आहे गॾिजी वेहण जी गॾिजी अॻियां वधण जी छा पीपल्स पार्टी या जेके ॿियूं पार्टीज़ आहिनि इतिहादी गवर्नमेंट आहे इन में अॻियां थींदी इन खे इनिशिएट कंदी? ॾिसो नाज़िया असां पाकिस्तान पीपल्स पार्टी कॾहिं बि डायलॉग जा रस्ता बंदि न कया आहिनि तव्हांखे मोहतरमा जी स्पीच यादि हूंदी त कोई बि स्टबन न हूंदो आहे तव्हां जेकॾहिं असां सां वेहण नथा चाहियो तव्हां पंहिंजो कोई बि नुमाइंदो असां वटि मोकिलियो असां तव्हां सां वेहण लाइ तयारु आहियूं इहा ॻाल्हि मोहतरमा उन ज़माने में चई हुई जॾहिं नवाज़ शरीफ़ साहब या चौधरी निसार जेके आहिनि उहो अपोज़िशन में हुया असां हाणे अपोज़िशन ते हूंदे तव्हांखे यादि हूंदो त जनाब आसिफ अली ज़रदारी साहब केतिरी दफ़ा लीडर ऑफ अपोज़िशन शहबाज शरीफ़ साहब केतिरा ई दफ़ा चार्टर्ड ऑफ इकोनॉमी साइन करण जे लाइ चयो पर असांजो जेको तकबर पसंद जेको इमरान ख़ान न्याज़ी हुयो हुन हमेशह जेको आहे दहशतगर्दनि सां वेहण लाइ त राज़ी हुयो मोदी जी कॉल जो वेट करण जे लाइ त राज़ी हुयो बाइडन जी कॉल जो वेट करण जे लाइ राज़ी हुयो पर अपोज़िशन सां वेहण लाइ राज़ी न हुयो असांखे बि कोई शौक़ु न हुयो त हिन ॿिनि मुंहंनि वारे माण्हू या मुनाफ़िक माण्हू सां गॾु वेहूं पर असां पाकिस्तान जे करे छो जो तव्हांखे यादि हूंदो त जनाब आसिफ अली ज़रदारी साहब इलाही दफ़ा पंहिंजी स्पीच में इहा ॻाल्हि कई त जॾहिं बि पाकिस्तान जी ॻाल्हि आई पाकिस्तान जी सलामती जी ॻाल्हि आई असां एज़ अ पाकिस्तानी तव्हां सां गॾु बीहंदासीं तव्हांजे खिलाफ़ हिन वक़्तु अवां हुकूमत में अहिड़ी का कोशिश थी आहे या अहिड़ी का या बिल्कुलु अवां सोचे वरितो आहे त हू ॻाल्हाइण लाइ तयारु न आहिनि ऐं हीउ चैप्टर क्लोज़ड आहे? न ॾिसो हाणे बि असां तव्हां ॻाल्हि कई वोट ऑफ नो कॉन्फिडेंस जी उहो हिकु आइनी तरीक़ो हुयो जंहिंसां असां वियासीं असां कोई बि आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी न कई आहे जेका हमेशह सिविल नाफ़रमानी इमरान ख़ान न्याज़ी कई हमेशह सिविल नाफ़रमानी जे लाइ आइन जी तोड़ण जी ॻाल्हि इमरान ख़ान न्याज़ी कई असां अहिड़ी कोई ॻाल्हि न आहे कई ऐं हाणे बि अपोज़िशन खे घुराइण जे लाइ स्पीकर साहब तव्हांखे ख़बर हूंदी त स्पीकर साहब उन्हनि जे लाइ 1 जून खां 30 जून ताईं टाइम रखियो हुयो कि हर कोई अचे ऐं अची पंहिंजी एक्सप्लेनेशन ॾे पर उन्हनि जी तरफ़ खां जवाब छा आयो त असांजा जेके इस्तीफ़ा आहिनि उहो कासिम सूरी मंज़ूर करे वञी चुको आहे तव्हां हिन वक़्तु उहे गाॾियूं बि इस्तेमालु था कयो तव्हां उहे मराहत बि वठो था तव्हां उहे सॼी सैलरीज़ बि वठो था पिया बसि तव्हां मुस्तफ़ी MNAs आहियो तव्हां कंहिं बि हिकु प्रोग्राम में वञो था तव्हां उते पाण खे लॻी करायो था MNA आहियो तव्हां PTI जा जॾहिं तव्हां इस्तीफ़ा ॾेई चुका आहियो त तव्हां वञो इलेक्शन कमीशन खां नोटिफिकेशन करवायो त पॉइंट अची वियो जवाब लाइ नुसरत साहिब मूंसां गॾु न आहिनि काई साहिब अवां इन दिस कंक्लूड कीअं कंदो? ॾिसो कंक्लूड इन जो तमामु सिंपल आहे उहो सिंपल कंक्लूजन इहो आहे त हिन वक़्तु वी आर एट बॉर्डर लाइन
असीं मेक आर ब्रेक में आहियूं वर्ल्ड सिचुएशन में। मिसाल तौर जे तव्हांजा अमेरिका IMF सां नथा थियनि, डॉलर नथो अचे पियो, सुभाणे डॉलर बंदि थी वेंदो। अॻे बि तव्हांखे ख़बर आहे डॉलर छा अहिड़ी का सूरत हाल कान्हे का अमेरिका ॾे डॉलर ॾिननि पिया IMF ॾे। IMF छा आहे? IMF तव्हांखे पैसा ॾींदो, तव्हांजी जेको मोडी टाइप के रेटिंग कंदड़ एजेंसीज़ आहिनि उहो तव्हांजी रेटिंग ठीकु कंदियूं। तव्हां वर्ल्ड में बाबा ठीकु आहे पाकिस्तान जा 6 महीना क्राइसिस आहिनि। ॿी जेका आहे अहम तरीन आहे एस्टेब्लिशमेंट खां वठी सभिनी खे तौबा करणी पवंदी त हाणे पॉलिटिकल इंजीनियरिंग न कंदासीं, बंदि कंदासीं। ठीकु आहे सर, वरी लेट महिरबानी द प्रोसेस कैरी ऑन। सूरत तेबो साहिबा वरी महिरबानी मुंहिंजी शाज़िया चूबिया साहिबा नुसरत वाहिद साहिबा मूंसां गॾु जेको प्रोग्राम में शरीक हुयूं। सभिनी जो मौक़े मां ॿुधो नाज़रीन, गुफ़्तगू जे हवाले सां पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे अवां सां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू नए महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।